लाइव वाले लाला सही है लाइव बाबा पियो ने पियो साईं तो एनु की पर इनो गिले न ये ना ये तो काम कर दमा खान नहीं जान बाबा रोटी खेला रोटी के हाथ पड़ा क्या ओयो साईं तो मेरे हाथ ऊपर ले चले सदर भाई फिर मुझे पर गए यार बाबा अरे अरे बोला दे पारा बोला दे बोलते कर आपका आंसर है ना बोला दे पर आशा आशा दोस्तों के जाओ जिते पंजो पंजो जगह उहदेदार इंट्रोडक्शन करान मीडिया के क्या ठीक है आगे भी आप परे थे सदर का शुरू करते बनाया जाएगा साइंस बोला तू हेरा भी मुसाकर साइंस समाज के उहदेदार आए हो ना तो मतलब दोस्त साहब चलाओ फोटो कट जा लूंगी खजी जी हां ठीक है थोड़ी जाए हाजी असलम साहब साईं उहदेदार तू शुरू कई तो हाणे पियो पियो उहदेदार अॻिते अॻिते थी वियो अदा तो रवि तो डिविजनल सदर मोहतरम अली असगर डायरी साहब ॻाल्हाईंदो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शहीद बेनज़ीराबाद जी सरजमीन ते डिवीजन एयरटेल जी शहीद बेनज़ीराबाद ज़िलो नौशरो फिरोज ऐं सागर ज़िलो अॼु मुतफ़िक़ा तौर ते जेका बाडी ठाही आहे उहे दोस्त तव्हांजे अॻियां बीठा आहिनि आउं गुज़ारिश कंदुसि सभिनी दोस्तनि खे त सदर साहब खां पंहिंजो इंट्रोडक्शन कराइनि सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं जेके अहिड़ी गर्मी में हिते कई दोस्तनि जो इस्तक़बाल करण आया आहिनि औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मां अली असगर डायरी सदर नामज़द सदर डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद जंहिंजे लाइ असां हिन वक़्तु पीर मुज़फ़्फ़र हुसैन कुरैशी साहब डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट नौशरो फिरोज मोहतरम साईं मीर मुलादत गाओ साहब डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद मोहतरम फ़कीर रफ़ीक अहमद निज़ामानी साहब डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सांगड़ जन जे अॻवानी में असां हिन वक़्तु डिवीज़न जो जेको फार्म आहे उहो जमा कराइण वञूं पिया इलेक्शन कमीशन वटि ऐं निहायत ई शुक्रगुज़ार आहियां टिनी ज़िलनि जे सदर साहिबान ऐं डिस्ट्रिक्ट डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद जे
यूनिट जे सदर साहिबान जन असां ते एतमाद कयो ऐं असांखे हिन उहिदनि जे लाइक़ु सम्झो। मां सभिनी आयल दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके हिन गर्मीअ में असां वटि हिन असांजे प्रोग्राम में कही आया आहिनि। संदन वॾी महिरबानी। बड़ी मेहरबानी। मोहम्मद असलम मलक, ऑफिस सेक्रेटरी नवाब शाह। गुलजार अली डायरी, सीनियर नायब सदर शहीद बेनज़ीराबाद। मोहम्मद सादक सदीकी, मालियाती सेक्रेटरी नॉर्थ। नाज़िम हुसैन पवार, जनरल सेक्रेटरी पेटी अलम शहीद बेनज़ीराबाद। ज़ुल्फ़िकार अली सुमरा, डिप्टी जनरल सेक्रेटरी पेटी अलम शहीद बेनज़ीराबाद। सैयद परवेज़ अली शाह, इंफॉर्मेशन सेक्रेटरी डिवीजन शहीद बेनज़ीराबाद। पोदा पर पोदा पोदा हलो 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 लाइ हलाइ न हलूं।